सिन्हा सिनेमा के ॿुधाइनि पिया त कराची में सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिं दौरान हुन जो इहो चवणु हुयो त सॼे मुल्क में अमुन अमान जे लाइ सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करे रहियूं आहिनि। निगरान हुकूमत जे दौर में अमुन अमान जी सूरतहाल ख़राब थी, पाकिस्तान वटि ताक़तवर फोर्सिस मौजूदु आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जो इहो चवणु हुयो त सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन हली रहियो आहे। सियासी हुकूमत जे अचण खां पोइ अमन अमान जी सूरतहाल बहितर थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हुयो त घोटकी, कशमोर ऐं शिकारपुर मां 13 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त 6 माण्हुनि खे हनी ट्रैप जे ज़रिए अगवा थियण खां बचायो वियो आहे। कचे जे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स पारां टारगेटेड ऑपरेशन जारी आहे। शहजील इनाम मेमण जो चवणु हुयो त कराची में गिरफ़्तार माण्हुनि में वॾे अंग में गैर क़ानूनी पनाहगीर शामिल आहिनि। गैर क़ानूनी पनाह बि हिकु अहम ऐं वॾो मसइलो आहे। शहजील इनाम मेमण जो इहो चवणु हुयो। हुन जो वधीक चवणु हुयो त कराची में 60 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त कराचीअ में हिकु हफ़्ते जे अंदरि 6 ॾोहारी मारिजी विया आहिनि। कराची में अप्रैल महीने में 104 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हुयो त राजा गैंग जे 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर पहिरियों इजलास अमन अमान जी सूरतहाल बाबति कयो। सीनियर सूबाई वज़ीर जो इहो चवणु हुयो त वॾे वज़ीर जूं सख़्त हिदायतूं आहिनि त अमन अमान जी सूरतहाल कंट्रोल में हुजे। मनशियात जो मसइलो पूरे पाकिस्तान समेत सिंध में बि आहे। मनशियात में क्रिस्टल ऐं आइस जे नशे जो आज़ार वधी वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण जो प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान चवणु हुयो त सिंध में मनशियात जो वॾो इशू आहे। क्रिस्टल ऐं आइस इंतिहाई ख़तरनाक आहे, जॾहिं त सिंध मां मनशियात जे आज़ार जो मुकमल तौर ते ख़ात्मो करणो आहे। असांखे मनशियात जी लानत मां नौजवान नस्ल खे बचाइणो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान चयो त सिंध पुलिस ऐं एक्साइज़ गॾियल तौर ते मनशियात ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं आहिनि। ईद खां पोइ मनशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हैदराबाद में मनशियात फ़रोशनि जूं 2 गैंग्स ख़तमु कयूं वियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण जो चवणु त 148 मनशियात फ़रोश गिरफ़्तार कया विया। वॾी मिक़दार में मनशियात हथ कई वई। मनशियात जे ख़ात्मे लाइ क़ानून साज़ी करे रहिया आहियूं, जॾहिं त कराची में 19 अप्रैल खां पिंक बसुनि जा 2 नवां रूट शुरू करे रहिया आहियूं।